हलो सब खां पहिरियां भलीकार कयूं था त असांजो सिंध जो साहु मुश्ताक अहमद सरकी साहब असांजे भाउ शकील अहमद ऐं भाउ सिराज अहमद भाउ ख़ालिद अहमद साहब जी दावत ते चांहि जे लाइ असांखे दीदार करायो आहे। असां मुश्ताक अहमद सरकी साहब खे वेलकम कयूं था पिया, ख़ुशि आमदेद कयूं था। ऐं अस्सलाम वालेकुम। सही दोस्तन के सभिनी भाइरनि खे मुंहिंजो सलाम आहे। ख़ासि करे मुश्ताक साहब सरकी साहब जन खे असां मोस्ट वेलकम कयूं था। जंहिं वॾी जिदोजहद पूरी कराची पूरी सिंध असांजी दिलनि में जायूं मुश्ताक भा असां सां गॾु आहे। मुश्ताक भा जी लखनि जी इज़त आहे। जंहिं कराची खां अची हिते साईं कासिर नवाज़ शाह जे लाइ जेके साईं जन पंहिंजी कमिट में जेको बि कुझु कयो आहे मुश्ताक साहब खे असांजो जस आहे। मुश्ताक भा सलाम आहे। मुश्ताक साहब जिंदाबाद, मुश्ताक साहब जिंदाबाद। ये तो हाणे गुज़ारिश कंदासीं शकील अहमद शेख खे त हू हज़रत जो तोहफ़ो पेश कंदा। सभिनी खां पहिरियों हितां जी शेख बिरादरी ऐं हितां जा जेके शहरी नौजवान आहिनि, मूंखे उमेदु न हुई छाकाणि त हे आजियाणो को रखियलु न हुयो, हीउ मेड़ाको को रखियलु न हुयो। हीउ तव्हांजी मोहबत आहे, हीउ तव्हांजो प्यारु आहे जो तमामु मुख़्तसिर कॉल ते हाणे मां पोस्ट रखी त मां शिकारपुर अचां पियो साईं कासिर नवाज़ शाह वटि। उनखां पोइ बाईपास खां वठी लखीदर ताईं जेको नौजवान जी रश हुई या जेको मोहबत जो इज़हार हुयो, इहो यकीनन मां शिकारपुर वासियुनि जो करदी आहियां। हीउ शहरु जेको शानदार तहज़ीब ऐं तारीख़ जो मोर्चो रहियो आहे सिंध में, ऐं शिकारपुर जो अदब मोहबत प्यार ॿधी एको मज़हबी हमांगी ऐं हितां जूं अज़ीम रिवायतूं जेके आहिनि हिन शहर खे तमामु आलमी लेवल ते शोहरत बख़्शी आहे। अॼु जेतोणीकि 100 ख़ामियूं थी सघनि थियूं हुकुमरानी में, 100 मामला थी सघनि था, पर हीउ उन्हनि ज़िलनि मां हिकु आहे जिते बि क़बाइली झेड़ा अणसप ऐं पुरतशदुद जेका सोच आहे उनजो उभार तेज़ी सां असांखे नज़र पियो अचे। त हीउ मोहबतनि जो मर्कज़ शहर रहियो आहे ऐं अॼु मूं ॾिठो आहे उन मोहबत जो अक्स त कीअं नौजवान भले उहो जीअं मां चवंदो आहियां त ज़िलनि में कबीलो सिस्टम आहे, भले बरोच हुजे, जामोट हुजे, उतरादी हुजे, लाड़ाई हुजे, त सभ जी हिकिड़ी मोहबत हुई। ऐं कासिर नवाज़ शाह साहब वटि जीअं पहुतासीं, साईं सिराज साहब हुकुम कयो त असां वटि बि चांहि पियो ऐं मां माज़रत कई त मूंखे देरि थी अचण में। ॿिया दोस्त हुआ बंगलाणी साहिबान, उहे शेख साहब ॿिया बि आहिनि, त हे चइनी तरफ़नि खां मां ॾिठो शेखनि कड़ो चाढ़ियो आहे पूरे शिकारपुर खे। त हिननि जो घेरो आहे। ऐं हाणे मां हिन चांहि न पीआं त पोइ मां जेकबाज़ निकिरी न सघंदुमि, दंगनि ते वेठा आहिनि जाते काथे। इन जे लाइ त इन जे लाइ हीअ मोहबत आहे। मां हिननि जो मक़रूज़ आहियां, तव्हां सभ जी महिरबानी। ऐं बिल्कुलु यकीन कयो त असां जंहिं मोर्चे ते जंग पिया विढ़ूं उहा अॻे असांखे ॾिसूं बुख बदहाली, बेरोज़गारी, इंफ्रास्ट्रक्चर जो जेको रोड न आहिनि, रस्ता न आहिनि, सिहत, तालीम, सभु कुझु तबाह सिंध में। पर इहे मसइला पंहिंजी जाइ ते कराची में जेको धारियो असां ते हावी आहे, जेको धारियो दामान कयो वेठो आहे, मां सिंधियुनि जे उन ख़ौफ़ जे ख़ात्मे जे लाइ निकितो आहियां। मां उन सिंधियुनि जी मालिकी अमली तौर ते करे इहो साबित थो करणु चाहियां, पापा तव्हां सिंधी गैरत वारा आहियो, सिंधी बहादुर आहियो, सिंधी तव्हां ॼाए ॼम ॼाम था थियो, तव्हांखे सिंध धरती तोहफ़े में थी मिले जेका नेमतुनि सां मालामाल आहे। सिंधी ॿोली, सिंधी क़ौम अज़ीम क़ौम आहे दुनिया जी, ऐं तव्हां लाइ केॾो वॾो गिफ्ट आहे। माउ जी कुख मां जनम वठो था, जनम वठो था त सिंध धरती ते तव्हां पेर रखो था, जंहिंजा तव्हां मालिक आहियो। इन खां वधीक कहिड़ो तोहफ़ो नेमत हुजे तव्हां लाइ। त असां सिंधी थोरो घटि थी ॾेखारियूं त कराची में मां ताज़ा जेके इहे मेड़ाका कया आहिनि त इन में वाज़े थी वियो आहे त माण्हुनि में जोश, जज़्बो, हिमत, बहादुरी मौजूदु आहे। नाहे त क़यादत न आहे, नाहे त पार्टी न आहे, नाहे त वेसा न आहे, उनखे असांखे पूरो करिणो आहे। मां को सियासतदान न आहियां, मां को अॻवान न आहियां, मूंखे न का सियासत करणी आहे, न मूंखे अॻवान थियण जो शौक़ु आहे। पर मां हिकिड़ो नंढिड़ो पथर उछलायो आहे। पथर उछलण सां फ़ाइदो इहो थियो आहे त जेको माण्हुनि में नओं रूह फूकियो आहे, मूं जेको नओं जज़्बो, उत्साह, हिमत पैदा कई आहे, उनजा इंशाअल्लाह मुस्बत नतीजा ईंदा। त तव्हांजा जेके बि मिट माइट कराची में रहनि था, सभिनी खे चओ मुछ वटे घुमो, दाबो करे घुमो, दड़को ॾेई घुमो धारे ते, तव्हां सिंधी मुतहिद आहियो।
ऐं तव्हांजे वार वार जा वारिस असां शहर कराची में मौजूदु आहियूं। पहिरियों असां हूंदासीं, पोइ को ॿियो भाउ ईंदो साम्हूं। त ही मोहबतनि जा मेड़ा का क़ाइमु हुजनि, ॿधी हुजे, मोहबत हुजे। ही क़बाइली झेड़ा चाहियूं था त ख़तमु थियनि, पर छाकाणि त इहा तमामु पुराणी असां वटि किरत आहे, पुराणी सोच आहे, अनाउनि जा मसइला आहिनि, ॿिया मामला आहिनि। त उन जे लाइ मां इहा कोशिशि कंदुसि त बाबा जेके बि पाण में मोहबत में रहूं, इहे जेके हथियार असां हिते हिक ॿिए ते था हलायूं, अचो उन अॻवानी सां विढ़ूं, अचो उन धारे सां विढ़ूं जेको सिंध धरती जो दुश्मन आहे, जेको सिंधी नौजवान खे मारे पियो। त इहा ॿधी ताक़त कानूनी आइनी तरीक़े सां असां कराची शहर में जेको आहे उनजो मुज़ाहिरो कयूं त बहितर हूंदी। तव्हां वॾनि सभु भाइरनि जी वॾी महिरबानी, लख लाख लख। असां अफ़गाननि खे, मुहाजिर खे, जेके बि कराची जा आहिनि, असां उन्हनि खे चवणु था चाहियूं त असां मुश्ताक साहिब सां गॾु आहियूं, पूरी शेख बिरादरी असां गॾु आहियूं। जॾहिं बि मुश्ताक साहिब जो असांजे मथां हुकुम थींदो, असां बाक़ाइदा अची बीह रहंदासीं कराची जे अंदरि। मुश्ताक साहिब अकेलो न आहे, मुश्ताक साहिब सां असां सभु गॾु आहियूं। जॾहिं हुकुम थींदो असां कराची हाज़िर थींदा। लख लाख लख। मुंहिंजो हिकु अर्ज़ु आहे त